इन वीडियो से हाज़िर आहियां मुमताज़ बुखारी। पंहिंजी ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे नसरी अफ़सानवी अदब जे हवाले सां। गुज़िरियल वीडियो में पाण नसरी अफ़सानवी अदब जे उन्हनि मुख्य मुहरकनि जे हवाले सां ॻाल्हि कयोसीं जेके लिखत में न हुआ, त असां आखाणी ते ॻाल्हायोसीं, फेबिल ते। ऐं हाणे पाण अॻिते वधूं था त उन में पाण टेल याने जेको दास्तान आहे उन ते ऐं किसो आखाणी उन ते ॻाल्हि ॿोल कंदासूं। पाण हाणे किसे ते अचूं था त किसो बुनियादी तौर ते जॾहिं इंसान हिकिड़े मुहज़िब मुआशिरे तौरु पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति कई, या ईअं खणी चइजे त इंसान हिकु पंहिंजे ज़िंदगीअ जा नवां जदीद क़िस्म जा रहणी करणी जा तरीक़ा इस्तेमालु कया, तौर तरीक़ा इस्तेमालु कया। कुटुंबी निज़ाम थी वियो, ऐं उनखां पोइ हुकूमती निज़ाम, रियासती निज़ाम अची विया, ऐं शयूं जेके आहिनि उहे हिकिड़े ऑर्डर में अची वियूं, हिकिड़े तरतीब में अची वियूं। त उनखां पोइ अदब में बि जेको उहो शुरूआती दौरु आहे इंसानी ज़िंदगीअ जे वहिंवार वारो, त अदब में जेको चवण वारो अदब हो उन में किसो अची वियो, टेल जंहिंखे चयो वेंदो आहे। हाणे टेल छा आहे? टेल खे जेको बयानु कयो वियो आहे उहो ॿिनि तरह सां बयानु कयो वियो आहे। हिकिड़ो त शाइराणो अफ़सानी अदब आहे, ऐं ॿियो वरी जेको ज़बानी तौर ते आखाणी वांगुरु उनखे बयानु कयो वियो। पर किसे जा जेके आहिनि मौज़ू उहे इंसानी ज़िंदगी सां लाॻापिजी विया। आखाणी में पाण जीअं ॾिठोसीं त हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं जेके इंसानु ॾिसे पियो, ॿुधे पियो, उन हवाले सां हुयूं। पर किसे में इंसान हिकिड़ा उहे मामला बयानु करणु शुरू कया जेके उन सां वाॻियल हुआ, उन सां लाॻापियल हुआ। ईअं खणी चइजे त हक़ीक़त जो कुझु अंसुर उन में शामिलु थी वियो। त उहे किसा जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ज़िंदगियुनि सां लाॻापियल हुआ, या उन में जेको किरदारु हुयो, मुख्य किरदारु, उहो को न को इंसानु हुजे पियो या कुझु इंसान हुजनि पिया। पर उन में उन आखाणी वारो जेको रचाव हो, फेबिल वारो, उहो बि किथे किथे पियो मिलियो। याने जेकॾहिं के जिननि परनि जी हिकु दुनिया आहे त उन में इंसान बि उन में शामिलु थी वियो, जादुई किसा अचणु शुरू थी विया। ऐं जेको सिंध में पाण ॾिसूं त पंहिंजे सिंधी अदब में त उन्हनि किसनि जी जेको असांखे पहिरां मिलनि था, उहे लिखत वारे दौर में या मौजूदु दौर में त असांखे उहे मिलनि था जेके अरबी फ़ारसी खां आया। ख़ासि तौर ते जीअं हातिम ताई जो किसो, अमीर हमज़ा जो किसो, गुल बकावली जो किसो, गुल खंदा जो किसो, मुमताज़ दमसाज़ वारा किसा, इहे मुख़्तलिफ़ असांखे जेके अरब दुनिया हुजे, फ़ारस वारी दुनिया हुजे, या तुर्की वारे पासे खां, या विच ओभर जंहिंखे चइजे, या एॾां आया। पर असां वटि सिंध में बि यकीननि अहिड़ा किसा मौजूदु हुआ, ऐं उहे असां वटि अॻिते वधणु लॻा। सो उहो जेको किसो आहे बुनियादी तौर ते उहो उन में जादुई रंग सां गॾु हक़ीक़ी रंग बि शामिलु थी वियो, ऐं उनखां सवाइ रुॻो हक़ीक़ी रंग जा बि किसा असां ताईं जेके आहिनि उहे पहुचणु लॻा। हाणे हिकिड़ो अहम ॻाल्हि इहा आहे त सिंधी में बि यकीननि उहे किसा मौजूदु हुया, जन वरी बाद में दास्तान जो बि रूप इख़्तियारु कयो। जीअं हाणे असांखे जेके जंगनामा मिलनि था उन्हनि में असांखे जेतोणीकि शाइराणे अंदाज़ में उन्हनि जा किसा मिलनि था, पर उहे जॾहिं बयानु कया विया हूंदा त हिकिड़नि यकीननि उन्हनि खे नसरी अंदाज़ में बयानु कयो हूंदो। असांखे विरहाङे इन खां अॻु वारे अदब, विरहाङे खां अॻु वारे अदब में त उहो ॿुधायो वियो आहे। पर जेकॾहिं असां हुनजी ट्रेसिंग खणंदासीं त जेको असां वटि लिखत में जेको तारीख़ी दौरु मिले थो उहो त असांखे जेको 665 ऐं 67 खां अरब दुनिया जा माण्हू जेके आहिनि मुल्तान में अचणु शुरू थियनि था, ऐं उनखां हेॾे वधनि था। पर अरबी अदब अचण खां अॻु में फ़ारसी अदब अॻु में मौजूदु हुजण जा बि कुझु इम्कान आहिनि, छो त फ़ारस खिते में बि सिंध रही आहे। सिंध जो पंहिंजो बि हिकिड़ो दौरु रहियो आहे, त उन में घणे भाङे जेके सिंधू किनारे ते जेके शब्द जेके ॿुधाए वञनि था, या जेको रगवेद आहे उन में शलोक आहिनि, उहे ॿुधाइनि था त सिंधू जूं पंहिंजूं आखाणियूं रहियूं आहिनि, सिंध जा पंहिंजा जेके दास्तान किसा रहिया आहिनि। हाणे उहे गुमनामी जे नज़र चढ़ियल आहिनि, उहे उन्हनि खे ॻोल्हण जी ज़रूरत आहे। उनखां पोइ वरी जेको पाण वटि इन फ़ारसी अरबी जेके जा सिंधीअ में बयानु कयल किसनि खां पोइ जेके मिलनि था, उहो अचे थो। असां हाणे अचूं था उन ते जेको असां वटि झझे अंदाज़ में मौजूदु आहे, जेको पंहिंजो सिंधी अफ़सानवी अदब जो हिसो आहे, जेको दास्तानी अफ़सानी अदब आहे। हाणे उहो आहे दास्तान। जी बिल्कुलु, दास्तान असां वटि जाम मिलनि था। दास्तान असांजी शाइरी जे पहिराए में बि मिलनि था, त दास्तान असांखे चवण वारे पहिराए में बि मिलनि था। त उहो जेको दास्तान हूंदो आहे उन में घणे भाङे
मुहिम जोई बि आहे ऐं उन में प्यार जा किस्सा जाम आहिनि। हाणे जीअं असां वटि हू त मां ज़िक्र करे आयुमि उहे अरबी फ़ारसी जा बि हुया, पर अरबी फ़ारसी मां वरी जेको ॿिया असांखे मुख्य जेके किस्सा रोमांस जा मिलनि था, प्यार वारा, उनमें लैला मजनू बि मिले थो, असांखे शीरीं फरहाद जो बि किस्सो मिले थो, या हिंदुस्तान जे ॿियनि इलाइक़नि जा बि कुझु मिलनि था। पर जेको सिंध जो पंहिंजो निज किस्सा उहे बि साम्हूं अचनि था। उहे न रुॻो शाइराणे अंदाज़ में चया विया पर नसरी अफ़सानी अदब में बि चया विया, जंहिंमें असांखे सभ खां अहम मिले थो ससी मारवी जो दास्तान मिले थो, असांखे सोणी मिहार जो दास्तान मिले थो, वेंदे जेको वेझड़ वारा जेके कुझु सदियूं आहिनि उन्हनि में लाखो फुलाणी वारो दास्तान मिले थो असांखे उनखां अॻिते वेंदासीं मोखी मतारा असांखे मिलनि था। त हीअ जेके सिंध जा निज जेके दास्तानवी अंदाज़ आहिनि उहे बि मिलिया। पर पोइ वरी जेके जंगियूं थियूं आहिनि, जंगियुनि में बि असांखे मिलियो आहे त दोदे सूमरे वारो जेको आहे एपिसोड आहे उन में बि असांखे उहो दास्तान मिले थो, त उहो जंगी हिकिड़ी बहादुरी जा किस्सा बि असांखे उन में मिलनि था, दूल्हे दरिया ख़ान जे हवाले मिलनि था। पर उहे असांखे उन पंहिंजे मख़सूस दौर में उहे मिलनि था। उनजो क़िस्म किथे शाइराणो घणो असां वटि रिकॉर्डेड जेको आहे शाइराणो क़िस्म आहे, पर उहे बुनियादी तौर ते उन वक़्तु जेके नसरी अंदाज़ में बि ॿुधाया विया आहिनि उन जी बि ट्रेसिंग्स जेके आहिनि उहे कुझु मिलनि थियूं। त हीअ जेके टे मुख्य मुहरिक आहिनि नसरी अफ़सानी अदब जा, उहे इहे आहिनि। हाणे पाण अॻी वीडियो में जेको वेंदासूं जेको जदीद दौर आहे उहो असांजा हिकिड़ा काफ़ी वीडियो थींदा, उनमें पहिरियों असां कहाणी ते ऐं उनखां पोइ असां वेंदासूं नाविल ते। सो मुमताज़ बुखारी खे ॾींदा इजाज़त ईंदड़ वीडियो ताईं। ऐं हीअ मुंहिंजे जेको तव्हां नसरी अफ़सानी अदब जे हवाले सां वीडियोज़ जी ॿ क़िस्तूं ॾिठियूं आहिनि, इन ते यकीननि मां चाहींदुसि त तव्हां पंहिंजो फीडबैक ॾियो ऐं जेके जन दोस्तनि खे ॿुधो आहे न ॿुधो आहे त उहे बि सम्झी सघनि, ऐं तव्हांखे जेकॾहिं को मुगालतो अबामिन में महसूसु थिए पियो त उनखां बि मूंखे आगाही ॾींदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।